नाज़रीन, कंदकोट खां रिपोर्टर फाइक अली सूमरो जी रिपोर्ट मूजिब सुमरा हाउस में शहीद हाजी बगन खान सूमरो जी 26वीं वरसी जे हवाले सां इफ्तारी पार्टी जो एहतमाम कयो वियो। मेहमान ख़ास PPMPA चीफ सरदार मीर आबिद खान सुंदराणी, सैयद रहम अली शाह, मियां गुलाम नबी इंढड़, मुश्ताक खान भंगवार, सरदार लियाकत अली मलिक, वाहिद बख्श मुगल, अहमद शाद कोसो, सीनियर सहाफ़ी अली हसन मलिक, सीनियर सहाफ़ी मसूद आलम सूमरो, सीनियर सहाफ़ी गुल मोहम्मद जखराणी, SUP अगवान ज़रियत सागर बजाराणी, PTI अगवान अब्दुल अजीज सूमरो, मीर रहमत खान शहरियाणी, एडवोकेट अब्दुल समद बजाराणी, सेपको ऑफिसर गुलाम असगर बजाराणी ऐं रब नवाज खान शहरियाणी, महबूब खान बजाराणी, दोदा खान निंदवाणी, सलाहदीन ऐवान पन्हल मंकी, गुलाम यासीन सब्ज़ोई ऐं ॿियनि सियासी समाजी सिविल सोसाइटी ऐं सूमरा बिरादरी जे माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। इंजीनियर मंज़ूर हुसैन सूमरो पारां सभिनी आयल मोज़िज़ महिमाननि जे लाइ इफ्तार डिनर जो एहतमाम कयो वियो। शहीद जी मग़फ़िरत लाइ दुआ घुरी वई। इंजीनियर मंज़ूर हुसैन सूमरो ऐं फर्ज़ंद सदाम हुसैन सूमरो, भाइटो एडवोकेट अब्दुल कादिर सूमरो, गुलाम हुसैन सूमरो सभिनी आयल मोज़िज़ महिमाननि जो दिल जे गहराइनि सां भलीकार कयो।